अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ सी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। असांजी मंज़िल अञा अॻिते। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन जे हेड में कोरोना वायरस खां बचाव जे लाइ हिकु अहम इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सरबराही चेयरमैन ह्यूमन राइट्स एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी कई, जॾहिं त पूरे हैदराबाद रीजन जे इंचार्जनि खे अवेयरनेस ॾिनी वई ऐं हुन सां गॾोगॾु सिंध जे ज़िलनि थरपारकर, उमरकोट, सागड़, मीरपुर ख़ासि, टंडोलयार, हैदराबाद जे इंचार्जनि खे कोरोना वायरस खां बचाव लाइ मास्क किट ॾिनी वई। उन मौक़े ते डायरेक्टर हेल्थ सपोर्ट प्रोग्राम बिलाल मला चयो त असां पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कंदासूं ऐं कोरोना वायरस खे जल्द खां जल्द शिकस्त ॾींदासूं। उन मौक़े ते ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी चयो त असां पंहिंजे तंज़ीम तरफ़ां घर घर वञी माण्हुनि खे इहो पैगाम ॾींदासूं त कोरोना वायरस खां बचाव जो अहम तरीक़ो उहो आहे त माण्हू वधि मां वधि एहतियात कनि ऐं असां पंहिंजे तंज़ीम तरफ़ां सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में मुफ़्त में कोरोना वायरस किट ऐं मास्क ॾेई रहिया आहियूं, जेको असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।